अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फ़स्अऊ इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। जीअं त अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे, अल्लाह तबारक व तआला जा किरोड़ा लातादाद एहसान जंहिं असां तव्हांखे हिन बाबरकत ॾिहाड़े में पंहिंजो सुहिणा लम्हा नसीब फरमाया आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे रब्बे करीम पंहिंजे प्यारे महबूब मदनी सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदके असांजी ख़ताउनि खे माफ़ फरमाए ऐं घणी खां घणियूं नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाइरो, हीअ क़ुरान पाक मां जेका मूं तिलावत करीमा पढ़ी आहे, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब्बे करीम मूंखे सही तर्जुमो करणु, सही वज़ाहत करणु ऐं उन मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फ़स्अऊ इला ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो, जॾहिं जुमे जे ॾींहुं जुमे जी आज़ान ॾिनी वञे त जुमे जे निमाज़ जी जुमे जे ॾींहं जी आज़ान जे लाइ जॾहिं जुमे जे ॾींहं जी आज़ान ॾिनी वञे त अल्लाह ताला जे ज़िक्र जे तरफ़ डोड़ो। वज़रुल बैअ ऐं बैअ खे ख़रीदो फ़रोख़्त वग़ैरह छॾे ॾियो, वापार वग़ैरह छॾे ॾियो। ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। इहो ई तव्हांजे लाइ बहितर आहे इन कुंतुम तअलमून, जेकॾहिं तव्हां ॼाणो था। अल्लाह तबारक व तआला जा लातादाद एहसान असांखे बि ही सुहिणियूं घणियूं नसीब थियूं आहिनि। हदीस पाक आहे त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, जंहिं सुठे ॾींहं ते सिजु उभरंदो आहे उहो जुमे जो ॾींहुं आहे। ऐं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हिन ई ॾींहं ते जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश बि हिन ॾींहं ते आहे। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां जॾहिं ॿाहिरि आंदो वियो त तॾहिं बि जुमे जो ॾींहुं हुयो। ॿी हदीस पाक में आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उहो बि जुमे जो ॾिहाड़ो हूंदो। मुंहिंजा अदा ही ॾींहुं तमामु बरकतुनि रहमतुनि वारो ॾींहुं आहे। असांखे घुरिजे त ही सुहिणा लम्हा सुठी तरह सां गुज़ारियूं, हिन ॾींहं ते कोशिशि कयूं त गुनाहनि खां बचूं, सुठो अमल कयूं, गुनाहनि खां बचूं। रब्बुल इज़्ज़त पंहिंजे करम सां असांजी ज़िंदगीअ खे सुठी तरह सां गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ ज़िंदगी हिकु अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे। हीअ ज़िंदगी अल्लाह ताला जी अमानत आहे असां वटि। हिन जो क़दुरु कयूं,
पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयूं। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।